बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मक्का मुकर्रमा मां तव्हांजो भाउ राशिद महमूद सुमरो मुखातब आहियां। सिंध जी जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते अमन अमान जे हवाले सां इंतहाई मखदूश आहे। जंहिं ॾींहं खां पीपल्स पार्टी हिकु दफ़ो ॿीहर इक़्तदार संभालियो आहे उन ॾींहं खां रोज़ाना जो बुनियादनि ते SHOs, DSPs, SSPs धड़ाधड़ तब्दील थी रहिया आहिनि। कोई IG सिंध साहब खां पुछे त IG सिंध साहब खे पुछियो बि वञे थो, एतमाद में बि वरितो वञे थो। कोई DIG साहब खां बि पुछे त ऑफिसरनि जी तकरूरी ऐं तबादले ते उन्हनि खां बि पुछियो वञे थो, उन्हनि खे बि कोई एतमाद में वठे थो, या सिर्फ़ु MNAs ऐं MPAs जेका पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था उन जे सिफ़ारिशुनि ते थाणेदार लॻायो पियो वञे, उन जे सिफ़ारिशुनि ते DSPs ऐं SSPs लॻाया पिया वञनि त पोइ इंसाफ़ जो क़त्लेआम न थींदो त ॿियो छा थींदो, बदअमनी न थींदी त ॿियो छा थींदो, बेरोज़गारी न थींदी त ॿियो छा थींदो। हालत इहा आहे त घोटकी जे कच्चे जूं पोलिंग स्टेशन्स जा नतीजा खणो, शिकारपुर, जेकबाबाद, कंदकोट कशमोर जे कच्चे जे पोलिंग स्टेशन्स जा नतीजा खणो, उते तीर ते केतिरा ठप्पा लॻा आहिनि, केतिरियूं पोलिंगियूं तीर खटियूं आहिनि। कनेक्शन मिली रहियो आहे बदअमनी जो, पीपल्स पार्टी जो कनेक्शन मिली रहियो आहे इन्हनि वॾेरनि जो ऐं धाड़ेलनि जो, जिन सॼी सिंध खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾियो आहे। मां वज़ीर आज़म जे मौजूदगी में कच्चे में जॉइंट ऑपरेशन जो मुतालबो कयो, उन वक़्तु वज़ीर आला मुखालिफ़त कई, ऐं अॼु बि सूरत हाल इहा आहे त कंहिंजे बि कन ते जूअं नथी रिंगे। ज़रदारी साहब खे सदर बणिजणो आहे, उन जे फर्ज़न साहब खे सूबे में हुकूमत ठाहिणी आहे। अवाम मरे त मरे, अवाम तबाह ते त थिए, हिकिड़े ॾींहं में लाशनि जा लाश मिलनि त भल मिलनि, लेकिन उन्हनि जो अवाम सां कोई सरोकार कोन्हे। मां मुतालबो करियां थो त पुलिस खे ख़ुदि मुख़्तार छॾियो वञे, IG खे ख़ुदि मुख़्तियार छॾियो वञे, बहितर अफ़सर लॻाया वञनि, मेरिट ते लॻाया वञनि, ऐं कच्चे जे अंदरि जॉइंट ऑपरेशन कयो वञे। पोयनि 8 महीननि खां जेका रेंजर्स वेठल आहे उहा रेंजर्स बि कंहिं बि क़ीमत ते को कच्चे जे अंदरि ऑपरेशन कंदे नज़र न पई अचे। रेंजर्स, फौज, पुलिस जो मुश्तरक ऑपरेशन थियणु घुरिजे। सिंध में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणायो वञे। जेकॾहिं न त ईद खां पोइ इंशाअल्लाह पहिरियां वांगुरु हिकु दफ़ो ॿीहर जमीयतुल इस्लाम पुरज़ोर अमन जे हवाले सां तहरीक हलाईंदी ऐं पूरे सूबाए सिंध जे अंदरि सिंध जे अवाम जे लाइ आवाज़ उथारींदी। सिंध लुटींदड़नि फुरींदड़नि सां पहिरियों बि अखियूं अखियुनि में मिलायूं आहिनि, हाणे बि सिंध खे धाड़ेलनि जे रहमो करम ते छॾींदड़ हुक्मरान जे ख़िलाफ़ जमीयत उलमा ईद खां पोइ बरसरे पेकार हूंदी ऐं अवाम जे दरमियान हूंदी ऐं भरपूर एहतिजाजी तहरीक हलाईंदी। फौरी तौर ते सिंध जे क़याम अमन जे लाइ हुक्मरान होश जो खां कमु वठनि, अक़ल खां कमु वठनि, फ़हम खां कमु वठनि, पुलिस खे ख़ुदि मुख़्तार ऐं आज़ादु छॾियो वञे, न त ॿी सूरत में इंशाअल्लाह इन्हनि हुक्मराननि जो घेराव थींदो।